अस्सलाम वालेकुम। मैं सिद्धी मिठुआर बाबा आला मौजू क़िताबी ॻाल्हियूं पार्ट नंबर 6। कुछ हादसा अहिड़ा थियो वञनि जे आसमान ते हुया उहे ॼण ज़मीन ते अची वञनि। कुछ हादसा अहिड़ा थियो वञनि जे आसमान ते हुया उहे ॼण ज़मीन ते अची वञनि। ज़िंदगी अहिड़ी ख़ूबसूरत पई गुज़रे, ज़िंदगी अहिड़ी ख़ूबसूरत पई गुज़रे, न वहम में न गुमान में अहिड़ा ॾुख थियो वञनि। कुछ हादसा अहिड़ा थियो वञनि जे आसमान ते हुया उहे ॼण ज़मीन ते अची वञनि। उहे बि ॾींहं हुया असीं तुंहिंजे ज़बान ते हुयासीं, उहे बि ॾींहं हुया असीं तुंहिंजे ज़बान ते हुयासीं। अॼुकल्ह मौज़ू अहिड़ा घणेई दास्तान थियो वञनि। कुछ हादसा अहिड़ा थियो वञनि जे आसमान ते हुया उहे ॼण ज़मीन ते अची वञनि। वरी बि अहिड़ा ख़ुशी ख़ुशहालीअ जा ॾींहं मोटी ईंदा, वरी बि अहिड़ा ख़ुशी ख़ुशहालीअ जा ॾींहं मोटी ईंदा। चवंदा आहिनि दुआनि सां मुश्किल दूर थियो वञनि। कुछ हादसा अहिड़ा थियो वञनि जे आसमान ते हुया उहे ॼण ज़मीन ते अची वञनि। इहो वक़्तु ॿुधाईंदो त वरी कॾहिं ॾो मौक़ो मिले, इहो वक़्तु ॿुधाईंदो त वरी कॾहिं ॾो मौक़ो मिले कंहिंजे हथां के अहिड़ा बि जो महिरबान थियो वञनि। कुछ हादसा अहिड़ा थियो वञनि जे आसमान ते हुया उहे ॼण ज़मीन ते अची वञनि। चवंदा आहिनि अमल जो दारो मदार नियत ते आहे, चवंदा आहिनि अमल जो दारो मदार नियत ते आहे। नियतूं साफ़ त मंज़िलूं आसान थियो वञनि। कुछ हादसा अहिड़ा थियो वञनि जे आसमान ते हुया उहे ॼण ज़मीन ते अची वञनि।